जी नाज़रीन, सखर में तक अपडेट कंदो हलां त गर्मी की शिद्दत में इजाफो थी वियो आहे, जंहिंमें गैर एलानिया लोड शेडिंग भी 10 खां 12 कलाक थिए थी। शहरनि जो मुतालबो आहे त जल्द सां जल्द लोड शेडिंग के ख़त्म कयो वञे, छो जे करे गर्मी इंतहाई घणी आहे। असां सां हिकिड़ो शहरी मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था गर्मी जे हवाले सां। लाइट इहो ॿुधाए सघूं था घणा कलाक अचे थी, 4 खां 5 कलाक ईंदी आहे, बाक़ी त हूंदी कोन्हे। अॼु बि सुबुह 6 बजे खां लाइट कोन्हे ऐं हिन वक़्तु 5 थियण वारा आहिनि त लाइट जो को अतो पतो कोन्हे। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे, सखर सिंध जो सभिनी खां गरम तरीन शहर आहे, तक़रीबन 50 सेंटीग्रेड ते हले थो। फील लाइक अलाए किथे वञी बीहे, माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे। घर में ॿारनि जो विहण जंजाल आहे। 12 कलाक 15 कलाक लाइट ईंदी, वरी पोइ पंहिंजे शेड्यूल ते अलॻि वेंदी। असांखे ज़ुल्म में मारे छॾियो आहे वापडा वारनि। हुकूमत सां को मुतालबो करणु चाहियो? हुकूमत सां इहो मुतालबो आहे त घटि में घटि असांखे लाइट जी फैसिलिटी इन आवर्स में ॾिनी वञे जंहिंमें असां घरों खां नथा निकिरी सघूं, जंहिंमें ॿारनि खे नथा कढी सघूं। नंढा ॿार आहिनि घरनि में, उहे काॾे वेंदा? जी इहो आहे शहरी जंहिं पंहिंजा तासुरात तव्हांखे ॿुधाया त लोड शेडिंग जेको आहे हुकूमत सां मुतालबो था कयूं त लोड शेडिंग ख़त्म कई वञे। जी